सेवा नागर साहब हरिओम कामरेड खन्ना सही करनी दोस्तों GSM सरप्राइजिंग दुआ सही हमेशा से क्योंकि सुबह कोर्ट के काम हाल हो गए अस्पताल में वो प्रोग्राम कैंसिल करे इतिहास कामरेड ताज मोहम्मद जो नालो अस्वीकारण में जिथे प्रोग्राम थी कामरेड ताज मोहम्मद जो नालो सामने जो इंटरेक्शन कोन्हे अभी शायद इंटरेक्शन हुआ है कामरेड ताज मोहम्मद तमामु वॾो माण्हू पंहिंजे तस्वरनि में पंहिंजे ख़्यालनि में उन्हनि जो विजन हो ब्यूरोक्रेसी हमेशा जो लालजी साहब डायरेक्ट इनडायरेक्ट इहो मैसेज असांजी सोसाइटी खां वॾेरो पीर ऐं ब्यूरोक्रेसी जेतिरो सिंध खे पाकिस्तान खे ऐं डेवलपिंग वर्ल्ड खे नुक़सानु ॾिनो आहे ॿी तंहिं ताक़त ऐं ब्यूरोक्रेसी को जेको बैरियर्स ही जज हूंदे ऐं हिकिड़ी अहिड़ी क्लास सां तालुक़ु जंहिंमें इहे सभई गुण हा खुशहाल हो चाहे त एॾी क्लास जी ज़िंदगी गुज़ारे था बेपरवाह गुज़ारे पर हू बाख़बर ऐं इदराक हो हुनखे त हिन समाज खे कीअं तब्दील कजे तंहिं करे हू समाजी साइंसदान हो ऐं समाजी साइंस जे इल्म जो हुनमें इदराक हो ऐं उन इंस्ट्रूमेंट खे हुन इस्तेमालु कयो कामरेड जो तख़ल्लुस तो हुनखे मिलियो जज बि हो ऑफिसर बि हो सुठो दोस्त बि हो सुठो इंसान बि हो महिमान नवाज़ बि हो ऐं इहो इदराक रखे पियो असुल कुवत हारी ऐं मज़दूर आहे उन सां बि हुनजो संगम हो उन सां दोस्ती पंहिंजाइप हो तंहिंजे करे सभु माण्हू जो अदब ऐं एतिराम सां नालो हो मां मौलाना कोई साहब खां पुछां पियो त छा तव्हां वटि ॾिठो जो साईं आदम जो रेफरेंस ॾिनो त अमानुल्ला अमानुल्ला असांजी कई जो माण्हू बड़े साल थो साईं जो आउं लॻो जॾहिं साईं मोहम्मद अमीन खुर्शी जो नालो वरितो त मां मोहम्मद अमीन खुर्शी मुंहिंजे ॻोठ जो मुंहिंजो पहिरियों उस्ताद मुंहिंजो पीउ जेको शाइर हो ऐं जंहिंजो मुंहिंजे वालिद वास्तो सिंध हारी कमेटी जो कारकुन हो शाइर हो ऐं उस्ताद हो प्राइमरी मुंहिंजो वालिद ऐं उनजो दोस्त वरितो गदाई ऐं हबीब खुर्शो ऐं असांखे मां पहिरियों मकालो जेको लिखियो हो अमीन खुर्शी अमीन खुर्शी 38,000 एकड़ बनी वॾो ज़मीनदार ऐं अखियुनि सां ॾिठो जीअं शीअं गजंदा ईअं ॻाल्हायूं पर खिसा हीअं पैसा भरे असां ॿारनि खे कढी ॾिनो ॻोठ ऐं उन वटि रुपयो वॾी ॻाल्हि वॾी ॻाल्हि पर ख़बर रुपया में 3 रुपया ऐं एॾो वंडरफुल माण्हू हो अमीन खुर्शी हो जॾहिं सिंध हारी कमेटी जो सदर थियो त हुनखे मुस्लिम बलोचिस्तान में लठियूं लॻियूं रद्द वयसि पई पोइ बाबा गुरु त इन ते को लिखी ऐं पहिरियों मकालो 83 में आउं उनजी डेथ पढ़ी ऐं मूंखे वॾेरा पढ़ न ॾिनी पिया पर असांजो तालुक़ु रसूल कली सां इतफ़ाक़ सां थी वियो ऐं GSM में हू छॾे करे कली साहब जो नंढो किताबु पढ़ी मग की न ॾिसी आयो त परियो साहब आयो मूं चयो त आउं को सां कंदा जीअं को सवाल कोन्हे तव्हां कमु रसूल खे कमु कयो पोइ उनजी बात ताज मोहम्मद छा तो ताज मोहम्मद जहिड़ो शख़्सियत हो तमामु तारीख़ घटि अहिड़ा माण्हू हूंदा जेके गुलाब थिया जज हुयो ऐं अवाम सां गॾु थी वियो न त असांजो किरदारु ऐं माण्हू सिधे असांजो किरदारु दुश्मन आहे ब्यूरोक्रेसी वॾो दोस्त करे बि न लॻो मां चयो एजुकेशन हमेशह थींदो आहे ख़तरे जी नोक ते खंजर जी नोक ते नौकरी कंदो शफ़ी शाहिद आहे मुझे असांजी ब्यूरोक्रेसी करे करे सीढ़ी में स्कूल में चॉकलेट जॾहिं मिली आहे करे सीढ़ी में स्कूल में वियासीं त बाबा तव्हां स्लेट आहे किताब त हीउ ताज मोहम्मद त सिर्फ़ु तारीख़ कामरेड अहिड़ा माण्हू घटि न त असां सूटनि माण्हू माइटी थींदा पोइ तंहिंजे करे हिनखे तुझको दिया शहर जामिता तुझको इस जब तुम इस दुनिया से गए दरख्तों की हाथ खाली कोई ही शहर
सब न सुहिणा पखी सब हंज कंहिं माण्हू मंझि अचे पोइ ॿार सब नंगा थी निकिरो लालच छॾे रोग सिपरियासीं सोग नीमू कदे इन माण्हू त पंहिंजा उॾाड़ा जेके कया सुख ऐं चैन माना विकिणी करे दुख शरीर दुखनि सां आहे रिश्तो ऐं दुख दाइमी सुख त हवा जो झूठो आहे ऐं जंहिं सम्झो तो हिन माण्हू खे जेका थोरी ॻाल्हि सम्झ में आई तॾहिं अज़ीम तर ज़िंदगी गुज़ारे असांखे घुरिजे जेके असां एजुकेशन में वापसि खाऊं जेके तव्हां नौजवान वेठा तव्हां पंहिंजो हीरो करे सघो उनजी ज़िंदगी जो मुतालो कयो त क्रिटिकल अप्रोच करणो ऐं जेकॾहिं असां हिकिड़ी बि त सिंध जे सीन में असां